खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे हिंदू कमेटी हॉल में शामगिर शेवा मंडली पारां महाराज ईश्वरपुरी गोस्वामी जी 65 जन्म ॾियारे जे मुनासिबत सां हिकु पुरवकार तक़रीब थी गुज़री है, जंहिंमें प्रेमिन शेवकन पूज हिंदू लोहाणा पंचायत जे सदर डॉक्टर गोविंद राम बचाणी, सियासी समाजी अगवान मुखी मोहनदास, लीमो मुखी महाराज महेशपुरी ईश्वरपुरी समेत ॿियनि शेवकन वॾे अंग में शिरकत कई है। महाराज ईश्वरपुरी जी 65 जन्म ॾींहं जे मौक़े ते शेवकन प्रेमिन पारां राजस्थानी पटको ऐं ताज पाराए गुलनि जी वर्खा कई वई है। इन मौक़े ते महाराज ईश्वरपुरी जे 65 जन्म ॾियारे जो केक काटियो वियो है। महाराज ईश्वरपुरी पारां शेवकन खे केक खारायो वियो है। इन मौक़े ते महाराज ईश्वरपुरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिदायत कंदुसि पंहिंजे धर्म ते हलनि, मर्यादा ते हलनि, पंहिंजे गुरु गोसाईं जी मर्यादा रखनि, भेदभाव दिलि मां कढी छॾनि, सभु हिकु आहियूं, को बि सनातनी जेके बि आहिनि सभु हिकु, जेके बि आहिनि ॿिया बि जे संगी प्रेमी आहिनि उहो बि असीं हिकु आहियूं, इंसान लेवल ते ॾिठो वञे, सम्झे, उहो को भेदभाव कोन्हे, हर को पंहिंजे मज़हब जे हिसाब सां ॾाढी हलाईंदो। जो हिननि जो ढेर सारो प्रेम ॾिसी ख़ुशी जा आंसू अचनि। परमात्मा का प्रार्थना कयूं था त असांजा गुरु साहिब असां लाइ तमामु सुठो सोचनि था, असांखे सुठी राह ते हलाइनि था, ज्ञान प्रचार करनि था, धर्म जे रस्ते ते असांखे चवनि था हलो, ऐं असां हुननि जी वॾी उमिरि लाइ दुआऊं घुरूं था। परमात्मा का प्रार्थना कयूं था कि सदाईं असांजे सतगुरु साहिब खे ख़ुशियूं मिलनि, हुननि जे सदके असांखे बि हर ख़ुशियूं मिलनि। असां पूरे अवाम लाइ, पूरे पाकिस्तान लाइ दुआऊं घुरूं था, पंहिंजे गुरु साहिब जी दुआ सां असां कृपा सां बिल्कुलु सफल थियूं। ईश्वरपुरी जो असांखे शिक्षा ॾिनी आहे साईं, ऐं भॻवान जे वॾी उमिरि जे 65 साल जो अॼु मालिक जी दया न थी आहे, मालिक हुनखे वधीक सिहत बि ॾे, असांखे शिक्षा ॾिए पियो धर्म जे बारे में ॼाण जे हिसाब सां, माइटनि जी वधि खां वधि जेकी शेवा करियो ऐं गुरुनि जी करियो, उहा ई असां शिक्षा ॾिए पियो, भॻवानु हुन ते असांखे हलाईंदो। जय श्री कृष्ण। साईं जो 65 सालगिरह ॾींहुं आहे ऐं शेवकनि पंहिंजे दिलि दिमाग़ जेको सम्झ में अचे उन हिसाब सां माना दिलि सां इन्हनि मल्हाई आहे ऐं पाकिस्तान जी सलामती लाइ दुआ घुरी आहे, ऐं भॻवानु करे अलाह करे त साईं जी अहिड़ियूं जनम ॾींहं ईंदियूं रहनि सदा। ईश्वरपुरी जी 65 जन्म ॾियारे जे मौक़े ते शेवकन वॾी ॼमार लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।